हुन हवाले सां जो असां गवर्नमेंट खां न ख़ैरात पिया घुरूं न ज़कात पिया घुरूं न असां चवंदा त असां सां कोई अहिड़ो ख़ैराती कमु कयो असांजो राइट आहे असांजा पैसा कटियो वेठा आहिनि असांजा पैसा हर पघार मां जेके 46 खाता आहिनि सिंध जे मुलाज़िमनि जा 46 खातनि मां मुलाज़िमनि जे पघार मां कटौती थिए थी हर महीने कटौती थिए थी उहा गवर्नमेंट जे खज़ाने वटि आहे उहा असांजी हुननि वटि अमानत पियल आहे असां पंहिंजा पैसा था घुरूं असां हिननि खां का ख़ैरात कोन था घुरूं त असांखे का ख़ैरात ॾियो इन जे करे असां जेके पीरसन मुलाज़िम आहिनि जेके रिटायर थी था अचनि 50 साल 30 साल नौकरियूं ॾेई खातनि में ख़िदमत करे था अचनि उन्हनि जो हक़ ॾियो उन्हनि खे असां खे जेके पंहिंजा ग्रुप इंश्योरेंस जा पैसा आहिनि एनुअल फंड जा पैसा आहिनि उहे ॾिना वञनि ऐं हिन उमिरि में जेके माण्हू असांजा थियनि था बीमार उन्हनि खे सिहत कार्ड थो वञे ऐं सुठियुनि पाकिस्तान जे सुठियुनि इस्पतालुनि में हुननि जो इलाजु फ्री कयो वञे जेकॾहिं इहे मुतालबा असांजा तस्लीम न कया विया त असां हिन ग्रेड अलायंस जे प्लेटफॉर्म खां सॼी सिंध में प्रेस क्लबनि जा आॾो मुज़ाहिरा कंदासीं सॼी सिंध जा मुलाज़िम कराची में गॾु कंदासीं वज़ीर हाउस जो घेराव कंदासीं रेड ज़ोन में वेंदासीं बिलावल हाउस जो घेराव कंदासीं तंहिंजे करे असां हुकूमत खां मुतालबा फौरी तौर ते मुलाज़िमनि जा रिटायर मुलाज़िमनि जा मुतालबा वञी बेचैनी ख़तमु कई।